अफ़सोसनाक ख़बर अवां शेयर कयूं पिया। खानपुर महर वेझो ॻोठ अरबाब माछी में मुड़स बंदूक जा फायर करे पंहिंजी घरवारी खे क़तल करे छॾियो। जवाबदार नूर अहमद माछी निंड सुतल पंहिंजी ज़ाल अनवर ख़ातून खे बंदूक जा फायर करे क़तल कयो। जवाबदार खे घर भातियुनि तोड़े ॻोठाणनि सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो। अफ़सोसनाक ख़बर खानपुर महर मां अवां सां शेयर कयूं पिया। ॻोठ अरबाब माछी में मुड़स बंदूक जा फायर करे पंहिंजी घरवारीअ खे क़तल करे छॾियो आहे। जवाबदार नूर अहमद माछी निंड सुतल पंहिंजी ज़ाल अनवर ख़ातून खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। खानपुर महर वेझो ॻोठ अरबाब माछी में मुड़स बंदूक जा फायर करे पंहिंजी घरवारी खे क़तल करे छॾियो आहे। जवाबदार नूर अहमद माछी निंड सुतल पंहिंजी ज़ाल अनवर ख़ातून खे बंदूक जा फायर करे क़तल कयो। तफ़सील मालूम कंदासीं। खानपुर महर मां आवाज़ हुई रिपोर्टर मेहर खान महर खां। जी कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ही खानपुर महर लॻ ॻोठ आहे गुल मोहम्मद माछी, जिते गुज़रियल रात नामालूम जवाबदार मुड़ुस नूर अहमद सोलंकी पंहिंजी घरवारी अनवर ख़ातून खे निंड जेका सुतल हुई उनखे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो आहे। अहिड़े इतला मिलण ते खानपुर महर पुलिस जेकी आहे उहा वाक़े वारे हंधि पहुती। मक़तूला औरत जो जेको लाश आहे उहो खानपुर महर जी सरकारी अस्पताल शेख हमदान बिन मोहम्मद में मुंतकिल कयो वियो आहे। जॾहिं त हिन महिल ताईं वाक़े जो केस दाख़िल न थियो आहे। उते जेके मक़ामी ॻोठाणा आहिनि उन्हनि जेको आहे उन पंहिंजी ज़ाल खे क़तल कंदड़ जवाबदार खे सोघो करे खानपुर महर पुलिस हवाले करे छॾियो आहे। हीउ अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे खानपुर महर मेहरबानी मेहर खान अपडेट करण जे लाइ।